अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं वरहमतुल्लाह। तव्हांजो इसमें गिरामी? खलीलुर रहमान भट्टी, अच्छा, मदरसे नालो छा आहे साईं? मदरसा मदीनतुल उलूम हाशिम भट्टी माला, अस्पताल तालके जे साम्हूं रते देरे शहर में। अच्छा साईं, जीअं तव्हां मूंखे ॿुधायो त घुरिजे असांखे बगदादी क़ाइदनि जी ऐं क़ुर मजीदनि जी ही तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। सभ खां पहिरियां ज़िक्र कंदुमि त हीअ अमानत कहिड़े दोस्त मोकिली हुई। बेसिकली हीअ अमानत असांजे सऊदीअ जे हिकु भाउ मोकिली 13,000 रुपया ऐं ॿिए भाउ असांजे 1000 मोकिलियो हुयो, जंहिंमां 6,000 जो असां हिकु ग़रीब घराणे खे राशन वठी ॾिनोसीं। बक़ाया 8,000 रुपया असां वटि बचिया, जंहिंमां हीअ असां क़ुर मजीद चंद मदरसनि जे लाइ वठी आया आहियूं। तव्हां हिसो जेको ॿुधायो त 5 त क़ुर मजीद घुरिजनि ऐं क़ाइदा घुरिजनि। क़ाइदा असां तव्हांजे लाइ रखिया आहिनि 40 अदद, बहितर खोड़ आहिनि, तमामु बहितरीन अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह पाक उन भाउ खे जज़ा ख़ैर अता फ़रमाईंदो जेके दीन जे कम जे लाइ महिनत कनि था ऐं पंहिंजे माल खे ख़र्च कनि था। असां उन्हनि जे लाइ दुआ गो आहियूं। ही नंढा ॿार क़ुर पाक पढ़ंदा, अल्लाह से उनखे उनजो अजुर अता फ़रमाईंदो, जज़ा ख़ैर अता फ़रमाईंदो। उनजी महिरबानी, शुक्रिया। ऐं जेके दोस्त उन में कंट्रीब्यूट कनि था, असां उन्हनि खे बि शुक्रिया अदा कंदासीं। उन्हनि जो मदरसनि जे लाइ ज़ाहिर आहे ग़रीबनि जा ॿार पढ़नि था, जेको उन्हनि खां पुॼे थो उहे उन्हनि जी ख़िदमत कनि था, इन जो अजुर अल्लाह पाक वटि आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। साईं सभ खां पहिरियां पंहिंजो इसमें गिरामी ॿुधायो। कारी अब्दुल्ला कौरे जो। अच्छा साईं, ही तव्हां मूंखे कॉल कई हुई त असांजे मदरसे जे लाइ बगदादी क़ाइदनि जी ज़रूरत आहे, क़ुर मजीदनि जी ज़रूरत आहे। ही मां तव्हांजे लाइ 30 अदद क़ाइदा रखिया आहिनि अमानत, ही 2 अदद तव्हांजे लाइ रखिया आहिनि, ॿियनि खे बि ॾियणा आहिनि। जिन असां हीअ अमानत पंहिंजो मोकिली हुई सऊदी अरब खां हिकु भाउ 8,000 रुपया, जिन मां 4 मदरसा खनि चूंडिया, त जेतिरो थी सघे थो वसार हुनखे ॾिजे। ऐं हुते जेके प्रॉब्लम्स आहिनि, इशूज़ आहिनि, उहे बि मां हाईलाइट कया, माण्हुनि ताईं पहुचाया त जीअं वधि खां वधि उन्हनि जी सपोर्ट थी सघे। छा चवणु चाहींदव तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, हे त दीनी इदारो आहे जेको अल्लाह तबारक व ताला जी महिरबानीअ सां हले थो। असांखे काफ़ी मुसाफ़िरनि अल्हम्दुलिल्लाह। इन नमूने आस पास में जेके मस्जिदूं ठहियूं आहिनि, इन्हनि में के विराइजी आहिनि, के केतिरा आहिनि, के केतिरा। हिन वक़्तु 70 ॿार हिते पढ़े थो, छोकिरियूं बि ऐं छोकिरा बि। अल्हम्दुलिल्लाह, के काफ़ी छोकिरा ऐं छोकिरियूं क़ुर मजीद था पढ़नि, के क़ाइदो था पढ़नि। पोइ कंहिंखे इन क़ाइदे ते पहुचायो आहियूं, के बगदादी क़ाइदो पढ़नि था। अल्हम्दुलिल्लाह, हिन वक़्तु उहे क़ाइदनि वारा बि क़ुर मजीद ते पहुची विया आहिनि। ॿुधो साईं, उन जे बावजूदि हिन क़ाइदनि जी असांखे सख़्तु में सख़्तु ज़रूरत हुई ऐं क़ुर मजीदनि जी। के क़ुर मजीद शहीद बि थी था वञनि, पोइ रखूं बि था। हिन महिल छा था सम्झो, तव्हां मूंखे कॉल करे चयो त 30 खनि क़ाइदा घुरिजनि, क़ुर मजीद त ज़िक्र न थियो, पोइ मां 2 रखिया। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, इन खां वधीक अगरि काई ज़रूरत आहे त मां नेक्स्ट टाइम क़ुर मजीद 13 सिटनि वारा जेके आहिनि, इहे असां शागिर्दनि खे पढ़ायूं था। हा, ताज कंपनी जा, ठीकु आहे न। 16 वारनि ते उन्हनि छोकिरनि जो माना एतिरो हौसलो नथो लही सघे, जीअं पढ़ायो आहियूं तो मथे खां वठी करे वरी हिन वक़्त ताईं बि असां 13 कंपनी पढ़ायूं था ऐं बगदादी क़ाइदो पढ़ायो आहियूं। हाणे हे जेको थियो आहे, 2 साल 3 साल खनि थिया आहिनि, जेको इम्तिहान थियो उन खां बाद में असां हे नूरानी क़ाइदो शुरू कयो आहियूं। इंशाअल्लाह साईं, उहे बि अची वेंदो। जंहिं भाउ ही तव्हांजे लाइ अमानत मोकिली आहे, उन लाइ छा चवणु चाहींदो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला उनखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। असां हमेशह जे लाइ उनजे लाइ दुआगा थींदासीं ऐं अल्लाह ताला उनजी रिज़्क़ ऐं रोज़ी में बरकत अता करे। अल्लाह ताला उनखे कामयाबी नसीब करे। जंहिं तालिबुल इल्म जी वेही करे हिन अहिड़े इदारे जे अंदरि ख़िदमत कई आहे, अल्लाह से उनजी ख़िदमत खे क़बूल। सुजाग न्यूज़ जा प्रोग्राम ॾिसंदा, ही तव्हांखे प्रोग्राम कीअं था लॻनि? सलीमुल्लाह ग़रीबनि जी मदद करे थो, मदरसनि जी बि ख़िदमत करे थो। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह से अञा उनखे नवाज़ींदो, अल्लाह से अञा उनखे नवाज़ींदो। असांजी दुआ आहे ऐं तुलबा जे वेही करे दुआ घुराईंदासीं त अल्लाह से उनजी अञा रिज़्क़ ऐं रोज़ी में बरकत अता करे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम भाऊ। साईं तव्हां इसमें गिरामी? साईं मुंहिंजो इसम मोहम्मद आलम ज़ात जो चांडियो। अच्छा, केतिरे अरसे खां हिते ही बचड़नि खे तालीम पिया ॾियो, दीनी तालीम? साईं मूंखे तक़रीबन मस्जिद में 4थों साल आहे। अच्छा, मूंखे अॼु ख़बर पई त नंढड़नि वटि सिपारा कान्हनि, शहीद थियल आहिनि। बग़ैर तव्हांजे चवण जे हिते पहुतो ऐं ख़ुशी थिए थी? जी जी अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह, तमामु बहितरीन ख़ुशी थिए थी। मुंहिंजा प्रोग्राम ॾिसंदा आहियो? बिल्कुलु साईं, ॾिसंदा कीअं था लॻनि? आहियूं अल्हम्दुलिल्लाह, तमामु बहितरीन जी। माशाअल्लाह माशाअल्लाह। अदा जीअं त मां तव्हां सोशल मीडिया ते फॉलो कंदा हूंदो, ॾिसंदा हूंदो त अल्लाह पाक जे सखी बाने असांजे सऊदी अरब खां अमानत मोकिली, जंहिंमां असांजा 8,000 रुपया बची पिया। उन्हनि मां 8,000 रुपयनि में ही असां मिठाई वठी ऐं क़ुर मजीद बगदादी क़ाइदा वठी आहियूं, जीअं मुख़्तलिफ़ मदरसनि में ॾियूं। ही 20 अदद ऐं बचिड़ा जेके पढ़नि था उन्हनि जे लाइ ही बगदादी क़ाइदा अथव ऐं ही 3 अदद क़ुर मजीद। जंहिं भाउ मदद कई आहे उन लाइ छा चवणु चाहींदो? बसि हुन जे लाइ मदद, हिन जे लाइ इहा चवणु चाहींदासीं त अल्लाह ताला हुनखे ॿिन्ही जहाननि में आबाद ऐं शाद रखंदो इंशाअल्लाह ताला। जी जी
अच्छा जेके हिते तव्हांजा बचड़ा माशाल्लाह पढ़नि था उन जे लाइ हीअ छा था सम्झो ज़रूरत पूरी थींदी 20 अदद सां 3 अदद क़ुरान या अञा ज़रूरत पवंदी जी जी न इंशाल्लाह जेकॾहिं कोशिशि या त कुझु पूरा त थी वेंदी जेके न पई बि इंशाल्लाह तव्हां पर न ज़रूरु तव्हांखे चवंदासीं इंशाल्लाह वॾी महिरबानी अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं तव्हांजे इस्म गिरामी? मुंहिंजो नालो मोहम्मद यूनिस आहे। अच्छा साईं हीअ सोशल मीडिया ते तव्हांजे मदरसे जी मां वीडियोज़ वग़ैरह ॾिठियूं दोस्तनि कुझु शेयर कयूं त हीअ ज़ेर तामीर आहे बचड़ा हिते पढ़नि था केतिरे अरसे खां हिते कमु पिया कयो हीअ मदरसो हिन त तामीर छो न थी सघियो आहे? बसि भाउ अल्हम्दुलिल्लाह जेको आहे असांखे तक़रीबन साल खनि थी वियो आहे। हे प्लाट असांखे मिलियो हुयो कंहिं साथी अलावारे ॾिनो हुयो हुनजो नालो हाणे नथा खणूं छो त हुन चयो बि न आहे हुनजे करे अलावारे हुन अलाह जे रज़ा ख़ातिर ॾिनो। पोइ असां चयोसीं त असांजा बुज़ुर्ग पुराणे दौर में वण जे हेठां बि दीनी तालीम शुरू कई। पोइ असां हिन जे करे चयो मस्जिद ज़ेर तामीर आहे जेसि ताईं तामीर थिए असां प्लाट ते मस्जिद जे प्लाट ते ई मस्जिद जेको आहे तालीम जेको आहे ॿारनि जी शुरू कईसीं। पोइ अलाह जे रज़ा ख़ातिर कुझु कुझु साथी तावन कंदा पिया वञनि ऐं मस्जिद असांजे तावन सां जेको आहे साथियुनि सां तावन थींदो पियो वञे। हिन वक़्तु मस्जिद असांजी तक़रीबन DPC जे वेझो पहुती आहे। हिन महिल सहकार माण्हू कनि था या बंदि थी चुको आहे? हिन वक़्तु कुझु साथियुनि जिन सहकार कई आहे उहो तावन असां पंहिंजो मस्जिद में लॻाए चुका आहियूं ऐं दोस्तनि खे अपील कई आहे त असां सां तावन कयो जेकॾहिं को सामान वठी ॾिए सीमेंट या सिरूं या मिटीअ जा ट्रैक्टर आहिनि कुझु बि पंहिंजो सामान अचे हिते मस्जिद में भाउ मान पाण अचे पहुचाए वञनि त अलाह उन्हनि खे उहो अजुर ॾींदो। असां ईअं बि नथा चऊं त असांखे पैसा मिलनि त असां पाण वठंदासीं सामान असांखे हिते पहुचाइनि पोइ असां इंशाअल्लाह उन सामान खे हिते पाण मस्जिद में लॻाईंदासीं इंशाअल्लाह। खोड़ सारा अलाह पाक सखी बाना आहिनि जेके हर वक़्तु बग़ैर कंहिं ॾेखाव जे मदद कंदा रहंदा आहिनि। उन्हनि मां हिकु भाउ सऊदी अरब मां असां ॾे अमानत मोकिली हुई जंहिंमां असां हीउ तव्हांजो चोथों मदरसो आहे हिन वक़्तु जिन जी ख़िदमत था कयूं। जेको हाल आहे हीअ 3 अदद जेके बच्चा तव्हां वटि दीनी तालीम पिया पिराइनि उन्हनि जे लाइ क़ुरान मजीद खणी आया आहियूं ऐं हीअ 3 अदद असां उन्हनि जे लाइ क़ाइदा खणी आया आहियूं जीअं दोस्त असांखे ॿुधाए त ज़रूरत आहे। जंहिं भाउ अमानत मोकिली आहे उन लाइ छा चवणु चाहींदव? बसि क़ुरान मजीद जी तालीम अज़ीम तालीम आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु फरमाऊं त भले में भला उहे शख़्स आहिनि फरमाऊं त जंहिं क़ुरान मजीद पाण पढ़े ऐं ॿियनि खे पढ़ाए जंहिं क़ुरान मजीद जो तावन कयो आहे यकीन उनखे हुनजे नियत सां ई अलाह अजुर ॾींदो। हाणे ॿारड़ा मासूम क़ुरान पढ़ंदा जेको बि क़ुरान जो हरफ हरफ पढ़ंदो उनखे अलाह हुनजो अजुर ॾींदो। असां हुनजे लाइ दुआ गो आहियूं अलाह हुनखे दुनिया में बि हिनजो अजुर अज़ीम अता कंदो आख़िरत में बि अलाह तबारक व तआला हुनखे अणखुट अजुर ॾींदो। आमीन आमीन वॾी महिरबानी साईं।